दोस्तों हींअर इन सदाबहार महफ़िल जो पंजो कलाम ॿुधंदासीं जंहिंजा ॿोल आहिनि रो न दिलड़ी जहिड़ा फटिजी पिया रोई थी जिन लाइ से मटिजी विया। तमामु पंहिंजे वक़्त जो ख़ूबसूरत कलाम आहे ऐं जो शाइर आहे अब्दुर रहीम। तमामु भली शाइरी कई अथसि दोस्तो पंहिंजे वक़्त में। उषा जलालचानी जी यादगार नायाब प्राइवेट महफ़िल वॉल्यूम नंबर 110 तव्हां ॿुधी रहिया आहियो वॾेरे नूर मोहम्मद वसाण जे ताउन सां। चैनल खे सब्सक्राइब कंदा पंहिंजो चैनल कामरान जानी सिंधी यूट्यूब ते। पेशकेश कामरान जानी सिंधी।
सिंधी